शदादकोट जे गवर्नमेंट एलिमेंट्री फ़ैज़ल स्कूल शदादकोट में स्पोर्ट्स मेला जे उनवान सां रांदियुनि जो हफ़्तो मल्हायो, जंहिंमें रसो छिकण वारी रांदि, हवा सां गिलास खे सर्किल में पहुचाइणु, फूकणो, चिदो चमचो रांदि, अखियूं बंदि करे निशानो ॻोल्हणु, म्यूज़िकल चेयर ऐं ज़हनी नशोनुमा ऐं जिस्मानी चुस्ती ख़ातिर ॿियो बि केतिरियूं ई इंडोर रांदियूं शागिर्दनि सां उस्तादनि पिणु खेॾियो। उन मौक़े ते कोशिश डिजिटल सां उस्तादनि ऐं शागिर्दनि ॻाल्हायो। हिकिड़ी चवणी आहे त सेहतमंद दिमाग़ हमेशह सेहतमंद जिस्म में ई रहंदो आहे। शुरूआत में इहो चयो वेंदो त ही इज़ाफ़ी जेके आहिनि सरगर्मियूं आहिनि, पर हिन वक़्तु हिनखे को करिकुलर एक्टिविटीज़ जो नालो ॾिनो वियो आहे। माना तालीम सां गॾु जेसीं ताईं रांदि रूंद न हूंदी, ॿारु जिस्मानी तरह सां फिट न हूंदो, त ओसी ताईं कंहिं बि क़िस्म जो हुनजो जेको तालीमी ज़हन आहे उन लेवल सां नशोनुमा हुनजी न थींदी। उन जे करे हर साल जीअं सरकार जे हुकुम ते, असांजे डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर साहब जे हुकुम ते असां पंहिंजे स्कूल में रांदियुनि जा ॾींहं मल्हाए रहिया आहियूं ऐं माशाअल्लाह तमामु बहितर तरीक़े सां असांजा नंढड़ा ॿार उनखे इंजॉय कनि था। उन्हनि जंहिं क़िस्म जूं रांदियूं खेॾियूं आहिनि, मां सम्झां थो असां पाण ॼण उन्हनि सां गॾिजी ॿार थी विया आहियूं ऐं असां पाण उन्हनि मां उहो मज़ो वठूं था जेको ॿारनि खे बि ख़ुशी थिए थी। त उस्ताद उन्हनि सां गॾिजी करे, उन्हनि सां बीही करे जॾहिं रांदि रूंद कनि था त उनजो हिकिड़ो तमामु बहितर असरु उन्हनि जे ज़हन ते पवे थो ऐं उमेदु कयूं था त असांजा ॿार मुस्तक़बिल जे लाइ तमामु बहितर ऐं सुठा इंसान ऐं शहरी थी निकिरंदा। तालीम सां गॾु रांदि बि घणी ज़रूरी आहे सिहत लाइ ऐं असांखे तमामु घणो मज़ो अची रहियो आहे। सुबुह जो टाइमिंग आहे 9 बजे जी ऐं मोकल ॾियनि था 1:30 बजे, जंहिंमें असां रांदियूं खेॾूं था तमामु भलियूं, जंहिंमें असां सुबुह सां आया हुआसीं, रांदि खेॾी हुईसीं। टेबल हुयो, टेबल ते डिस्पोजल रखियलु हुया, उहो असांखे में अंदरि रखणा हुया बॉक्स में, हुन में मां हराई हुयमि सॉरी। ऐं हे तमामु सुठो प्रोग्राम थियो आहे। ॿारनि ॾाढो इंजॉय कयो आहे। जोश जज़्बो शायदि हिक ई रूटनि में हली हली ॿार बोर था थियनि। उन्हनि खे डिसंबर जे खां आख़िरी हफ़्तो रांदियुनि जो करे मल्हाईंदा आहियूं, उन खां पोइ छुटियूं थी वेंदियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि आहे त असां वटि प्लाट न आहे। असांजे स्कूल खे एतिरो मैदान न आहे जिते ॿार खुली इंजॉय कनि। बाक़ी ॾाढो मज़ो आयो आहे, ॿारनि खे ॾाढो इंजॉय कयो अथऊं। हिक ई माहौल में हली हली ॼण उहो घुटिजी विया हुआ। हे जॾहिं खां हफ़्तो शुरू कयो आहे त ॼण उन्हनि जा चहिरा बहकी पिया आहिनि ऐं ॾाढो मज़ो कयो अथऊं। कलाकूं मेडल आहिनि, कप आहिनि, ट्रॉफियूं आहिनि। मुख़्तलिफ़ इवेंट में जंहिं जंहिं ॿारनि इनाम खयो आहे उन्हनि खे इनाम ॾिना विया आहिनि। लॻो आहे तालीम सां गॾु रांदि बि असांजी सिहत लाइ इन लाइ ज़रूरी आहे। असांजे सर आहिनि असांजे मथां तमामु सही ख़र्चु कयो आहे। असांजी टाइमिंग आहे 9 बजे, असांजी मोकल 1:30 बजे थी वेंदी आहे ऐं हिन में असांजी रांदियुनि में तमामु मज़ो अची रहियो आहे ऐं तालीम सां गॾु रांदियूं खेॾणु तमामु ज़रूरी आहे। खुशी थी रही आहे। हीअ रांदियुनि जो हफ़्तो ही ॿारनि खे तवानायूं मिलनि थियूं, ॿारनि जा ज़हन जेके आहिनि त उहे खुलनि था हिन रांदियुनि ते ऐं ॿार ॾाढो इंजॉय करे रहिया आहिनि। तव्हां हिननि जा चहिरा ॾिसी सघो था, सभु ॿार मुस्कुराए रहिया आहिनि। क्लास 1 खां क्लास 5 ताईं, क्लास 6 असां वटि एलिमेंट्री स्कूल आहे। सभु ॿार पंहिंजो जेको महदूद असां वटि हिकिड़ो ग्राउंड आहे इंडोर गेम्स जेको आहे इंजॉय करे रहिया आहिनि। उस्ताद तमामु बहितरीनु ताउन करे रहिया आहिनि। उन्हनि खे सभिनीनि ॿारनि खे कंहिं न कंहिं गेम में उहे इंगेज करे रहिया आहिनि ऐं जेके ॿार विनर्स आहिनि उन्हनि खे इनामात मिली रहिया आहिनि। असांखे त ॾाढो जेको ॿारनि खे खिलंदे ॾिसी ॾाढो हिकिड़ो सुकून मिली रहियो आहे। इनशाअल्लाह असां वटि हिते तालीम सां गॾु इहे गैर निसाबी सरगर्मियूं बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जारी हूंदियूं आहिनि, पर हीउ जेको स्पोर्ट्स वीक असां हिन लास्ट जेको आहे ईयर जे जेको हिन में मल्हाए रहिया आहियूं, हर साल इहो मल्हाईंदा आहियूं ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे। ॿार ख़ुशि आहिनि, माना असीं उस्ताद सभु ख़ुशि आहियूं। बलून वारी खेॾी से जंहिंमें बलून खे उॾाइणो हुयो ऐं फूकणो हुयो, जंहिंमें मां खटियमि ऐं हे खटे वई ऐं
हो खटियोसीं जंहिंमें गिलास रखिणो हुयो टेबल ते, उन में मां खटे वियमि जंहिंमें फुको ॾियणो हुयो। असांखे एॾो मज़ो आयो, असां एॾियूं रांदियूं खेॾियूंसीं ऐं असांजे उस्ताद असांखे एॾियूं रांदियूं खेॾायूं। असां फूकणे वारी रांदि खेॾियासीं, रसे वारी रांदि खेॾियासीं, ॿी पकड़ पाई रांदि खेॾियासीं, ॿी वरी बाचकनि वारी रांदि खेॾियासीं, रस्सी वारी रांदि खेॾियासीं, ॿी वग़ैरह। असांजो हफ़्तो रांदियुनि वारो चमचे वारी रांदि थी, जिदो हुई हुन में ऐं बलून वारी रांदि थी हुई, खोड़ सारी रांदियूं थी हुयूं। असांजी हौसला वधे थी इन जी वजह सां, रांदियुनि जी वजह सां। पढ़ाई सां गॾु रांदियूं बि सही आहिनि, रांदियुनि सां गॾु पढ़ाई बि सही आहे, त पढ़ाई थींदी त रांदियूं बि थींदियूं। गुलज़ारा मंचांडियो, कोशिश डिजिटल, शदादकोट।